सिंध जो ॿेलो खातो सूबे में ॿेलनि जी बहाली लाइ पुरज़्म आहे, जंहिंजो हिकु बहितरीन मिसाल टंडे मोहम्मद ख़ान ऐं सजावल ज़िले ताईं पखड़ियल मोलचंद ॿेलो बि आहे। तारीख़ी मोलचंद ॿेले में फॉरेस्ट खाते सजावल पारां ॿेले जी बहाली ऐं वॾे पैमाने ते वणकारी जो अमल जारी आहे। हज़ारे एकड़नि ते पखड़ियल इलाक़े में वण पोखण ऐं ॿेले जी बहाली लाइ खयल क़दमनि सबबि इलाक़े जे माहौल में बहितरी अची रही आहे। माहौलियाती माहिरनि ऐं मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त ॿेले जी बहाली सां माहौलियाती निज़ाम मज़बूत थींदो, ऑक्सीजन जी फ़राहमी में वाध थींदी ऐं इंसानी सिहत ते बि मस्बत असर पवंदा। उन सां गॾु जंगली जीवत, पखियुनि ऐं ॿियनि कुदरती जानदारनि लाइ महफ़ूज़ रिहाइश जा मौक़ा पैदा थींदा। जॾहिं बि सिंधू दरिया में सिजावल साइड खां ॿोॾूं आयूं ऐं उहे ॿोॾूं जॾहिं बंद टुटा आहिनि त असांजा इहे शहर, असांजा ॻोठ, असांजा ज़िला ॿुॾा आहिनि। उन खां पोइ जॾहिं बि ॿेला पोखिया विया आहिनि, हे ॿेला जेके आहिनि सो इंतिहाई साज़गार आहिनि। असां हुन ॿेले जे विच सेंटर ते बीठा आहियूं ऐं ॿेला पोखण खां पोइ हिते आलूदगी जेका अॻु में हूंदी हुई असां वटि, उहो माहौल बहितरु साज़गार थी वियो आहे। असांजे जानवरनि जे लाइ बि साज़गार आहे, पखी परंदे लाइ साज़गार आहे, असां इंसाननि लाइ साज़गार आहे। ॾाढा ॿेला सुठा थिया आहिनि। हे ॿेला हमेशह दरियानि खे बचायो आहे, पाणी खां असांखे बचायो आहे। हिते जा जेका असांजा जानवर आहिनि या ॻोठाणा माण्हू आहिनि, उहे ऑक्सीजन खे मिले थी ऐं उहे ॾाढो सुठो बहितरु थी वियो आहे माहौल, सुठा ॿेला पोखिजी विया आहिनि। सिजावल ज़िले में फॉरेस्ट एरिया जी जेका स्टार्ट थिए थो अचमड़ो खां टूवर्ड्स मूलचंद कचे ताईं, हीउ जेको फॉरेस्ट आहे हिन खे हुदेराणी फॉरेस्ट चयो वेंदो आहे, जेको ॿेलो शहर ऐं दड़े शहर जे बिल्कुलु विच ते ई आहे। 2021 में सिजावल डिवीज़न जेका आहे फॉरेस्ट जी, अफॉरेस्ट्रेशन डिवीज़न सिजावल जंहिंखे चयो वेंदो आहे, जेको 2021 में एस्टेब्लिश थी। कुझु फॉरेस्ट एरिया ठटे खां वरिता विया, कुझु टंडे मोहम्मद खान खां, कुझु हितां जा एरियाज़ मिलाए करे ही फॉरेस्ट डिवीज़न 2021 में ठही। 2021 खां टूवर्ड्स टिल टू डेट ताईं जेको बि हिते प्लांटेशन जी जेका हिते कैंपेन हली आहे या प्लांटेशन जेका कराई वई आहे फॉरेस्ट एरियाज़ में, इंक्रोचमेंट हटाए करे टोटल फॉरेस्ट एरिया कवर कई वई। त जी मौजूदा वक़्तु हींअर तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ असांजो जेको फॉरेस्ट आहे अप्रॉक्सीमेटली 2000 एकर्स जे लॻभॻि आहे। इन सां गॾोगॾु आहे पिनो फॉरेस्ट जेको उहो बि 2500 यानी कि 2500 एकड़ ते उहो मुश्तमिल आहे। टोटल कुल मिलाए करे ही फॉरेस्ट एरियाज़ जेके आहिनि 4000 खां 5000 एकड़ ताईं तव्हांखे घणो जंगल हिते मिलंदो। ॿेला आबाद करणु त इलाही सवली ॻाल्हि आहे, इन्हनि खे मेंटेन करणु तमामु ॾुखियो आहे। त मौजूदा वक़्तु हीअ ॾिसो था बिल्कुलु मेंटेन वारी कंडीशन में आहिनि, बहितरीनु कंडीशन में आहिनि। हिते असांजा गश्त हलंदा आहिनि, ॾींहुं राति असांजा हलंदा आहिनि। टीम सिस्टम रखियलु आहे, जेके कुझु सुबुह जो, कुझु मंझंदि जो, कुझु शाम जो, कुझु राति जो, इवन 3-4 बजे बि असांजा गश्त हिते हलंदा आहिनि। त जीअं तव्हां हींअर ॾिठो हूंदो त हरियाली हरियाली आहे ऐं हिते न सिर्फ़ु इंसानी बल्कि झंगली जीवत जे लाइ जंहिंमें परिंदा अची विया, जानवर अची विया, इन्हनि जी बि बहितरी ऐं उन जे लाइ हिकिड़ो सुठो माहौल हिते ई आहे। ग्लोबल वार्मिंग जेको न सिर्फ़ु हिकिड़ो नेशनल आहे, इंटरनेशनल इशू आहे, जेको दुनिया लेवल ते ई राइज़ थियल आहे, जंहिंखे कंपेट करण जे लाइ जेके इंस्ट्रक्शंस आहिनि नेशनल इंटरनेशनल लेवल ते, जेके मुख़्तलिफ़ जेके गवर्नमेंट जा सेक्टर्स आहिनि, NGOs आहिनि, उन्हनि जा बि इहे डायरेक्शन्स आहिनि त प्लांट मोर एंड मोर ट्रीज़। ही वण आहिनि त असां आहियूं। ही माहौल ॾिसो, पहिरीं हिते कब्ज़ा हुआ, हींअर तव्हांखे माहौल ॾिसंदासीं ऐं साव कई वण नज़र ईंदा, जेको असां हिते सुठो कमु कयो आहे। इंशा ताला अञा असांजो हीउ अमल जारी आहे वण पोखण जो, ऐं इंशा ताला हिते जा जेके ॻोठ आहिनि ॿिया आहिनि ऐं उन्हनि खे फ़ाइदो मिले थो, माखी आहे या खोर आहे, ऐं मालवंद माण्हुनि खे फ़ाइदो मिले थो ॿेले मां। ऐं हिते असांजी अञा बि कोशिशि जारी आहे त जीअं अॻियां असीं लाइ अञा ॿेलो पोखे ऐं जेके रहियल एराज़ उन्हनि खे सरसब करियूं। ताबे अली कमरानी, WTN न्यूज़, दड़ो। माहिरनि मूजिबि वणकारी सां माहौलियाती तवाज़ुन बरक़रार रखणु, वधंदड़ गर्मी जी शिदत खे घटि करणु ऐं इलाक़े जी कुदरती ख़ूबसूरती में इज़ाफ़ो करण में मदद मिलंदी। मक़ामी माण्हुनि फॉरेस्ट खाते जे हिन माहौल दोस्त क़दम खे साराहींदे उम्मीद ज़ाहिर कई आहे त अहिड़ियूं मुहिमूं मुस्तक़बिल में बि जारी रहनि, जीअं माहौल जो तहफ़ुज़ यकीनी बणाए सघिजे ऐं ईंदड़ नसलुनि लाइ सरसब्ज़ ऐं साफ़ माहौल फ़राहम करे सघिजे।